आयो संबोसे वाले। अब तू संबोसा कोंदो वठी जा। चाचा मूंखे रोज़ो आहे। रोज़ो आहे तोखे? सुठी ॻाल्हि आहे। रोज़ो वठी संबोसा वठो। ए अब तो चयो मुझे रोज़ो है पर तू पानी पे पी। चाचा मूंखे असल में रोज़ो कोन हो पर मूं वटि पैसा कोन आहे। जेकॾहिं आउं चाहियां मूं वटि पैसा कोन्हे त मूंखे छोकिरा चोरी कंदा। इन करे मूं चयो मूंखे अच्छा वो इहा ॻाल्हि हुई। पोइ तूं मूंखे ॿुधाई चाचा मूं वटि पैसा कोन्हे त पोइ तोखे ईअं संबोधो ॾेई छॾियां। पर ठहियो हाणे को ॿियो कमु कर। जे अगरि इहा सभु संबोधा तूं त मूंखे विकिणाए थो ॾी न पोइ आख़िर में जेके बतावे तुंहिंजा लॻी बस ले पानी पिए। कंडो लगी रहे हो ठहे पोइ तूं करे हिकिड़ो संबोधो खा न मां पाणे विकिणी वठां। ठीकु आहे तूं काॾे वञ। शाबाश। यार सभिनी संबोधा आता तो कोन आता। असल में मुझे रोज़ो है। अरे तू खा तू खा मुझे छोड़ दिनो थे तू ना तो कहीं यार असल में रोज़ो आहे मुझे। Ah